सिंध के मुख्तलिफ़ शहरन में चौमासे जे वसकारो शुरू थी वियो आहे। कराची के मुख्तलिफ़ इलाक़न में हल्की बरसात जारी है। मौसम खुशगवार थी वई आहे। कोटड़ी, झोल, शादीलाज ऐं ॿियनि शहरन में भी मींहुं वसी पियो आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसमियात खाते जो चवण है त कराची में अॼु शाम या रात खां अंगारे ताईं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे। आगाह कई पिया सिंध के मुख्तलिफ़ शहरन में चौमासे जे वसकारो जो शुरू थी वियो आहे। कराची के मुख्तलिफ़ इलाक़न में हल्की बरसात जारी है, जिन त मौसम वणंदड़ थी वई आहे। कोटड़ी, झोल, शादीलाज ऐं ॿियनि शहरन में भी मींहुं वसी पियो आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। मौसमियात खाते जो चवण है त कराची में अॼु शाम या रात खां अंगारे ताईं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे। आगाह कई पिया सिंध के मुख्तलिफ़ शहरन में चौमासे जे वसकारो शुरू थी वियो आहे। कराची के मुख्तलिफ़ इलाक़न में हल्की बरसात जारी है। कोटड़ी, झोल, शादीलाज ऐं ॿियनि शहरन में भी मींहुं वसी पियो आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। आगाह कई पिया मौसमियात खाते जो चवण है त कराची में अॼु शाम या रात अंगारे ताईं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे।